वा ज़ीरो खां जनम वठंदड़ वाधू वाह जेको 23 आर्डियन ते मुश्तमिल आहे। नाले जो त ही वाह सॾिजे थो पर हक़ीक़त में वाटर कोर्स जेतिरो आहे। कुझु ॾहायूं अॻु हिन वाधू वाह जो पाणी हैदराबाद जे तफ़री माग राणी बाग खे मिलंदो हो, जिते पार्क वण ॿूटा ऐं जानवर इहो पाणी इस्तेमालु कंदा हुआ ऐं इहो सिंधु जो पाणी पाक सिंध रेजिमेंट छावणी ताईं पहुचंदो हो, जॾहिं त बाक़ी बचियल पाणी ज़रई ज़मीन खे आबाद करण में पिणु कमु ईंदो हो। पर बदकिस्मती सां गुज़िरियल 20 सालनि खां लेड माफ़िया जे वर चढ़ी वियो आहे, जिन फुलेली वाह मां छॾियल पाणी जी पाइपलाइन बंदि करे जेका सरकारी ज़मीन ते थियल ग़ैर क़ानूनी कब्ज़नि वारी प्लाटिंग खे ॾिनी, जंहिंखां पोइ एरिगेशन अमलदार लैंड माफ़िया ऐं बासरनि पाण में गठजोड़ करे मिसकीन माण्हुनि खे प्लाट विकिरो करे ॾिना ऐं पोइ ॾिसंदे ई ॾिसंदे वाधू वाह ऐं वाधू वाह मां निकिरंदड़ फसादी वाह जे ॿिन्ही कपरनि तोड़े सिंधु दरिया जे पेट में वॾे पैमाने ते बिल्डर माफ़िया देरा ॼमाए वरिता ऐं सिंध जा कंट्रोल अथॉरिटी बिल्डिंग जहिड़ा सरकारी इदारा लैंड माफ़िया मथां शफ़क़त जो हथु रखंदे नज़र आया। सरकारी ज़मीन ते अॾावतनि जी इजाज़त ॾींदा रहिया, जंहिंखां पोइ सिंधु दरिया जे पेट में सरकारी ज़मीन ते स्कीमनि जो ॼार विछायो वियो, जंहिंमें केतिरियूं ई स्कीमूं हिन वक़्त ताईं जुड़ी रास थी चुकियूं आहिनि ऐं किन जो कमु आख़िरी मरहले में हली रहियो आहे। हिकु पासे ग़रीब पौरतनि माण्हुनि जा अजा ड्राए उन्हनि खे बेघर कयो पियो वञे, त ॿिए तरफ़ बिल्डर माफ़िया खे इजाज़त ॾेई वॾियूं स्कीमूं जोड़ियूं पियूं वञनि। रियासत जे अहिड़े ॿिटे मयार हमेशह अहसासे मरूमी खे जनमु ॾिनो आहे। हिन वक़्तु जॾहिं सुप्रीम कोर्ट जे हुकम ते एरिगेशन जे कैनालनि तां कब्ज़ा ख़तमु कराइण वारी हिदायत खां पोइ एरिगेशन अमलो जेतोणीकि मुतहरिक थियो आहे, पर सोचण जी ॻाल्हि इहा आहे त हर साल वाधू वाह जी मरमत ऐं खोटाई जी मिलंदड़ बजट एरिगेशन डिपार्टमेंट गिड़काईंदो रहियो ऐं वाधू वाह गटर नाले में तब्दील थी वियो। न सिर्फ़ु वाधू वाह जे कपरनि ते वेठल माण्हुनि पंहिंजा निकाल हिन में छॾिया, बल्कि पुराणनि कॉलोनियुनि जंहिंमें मारवी टाउन, भिटाई टाउन, अल मुस्तफ़ा टाउन, प्रिंस टाउन, अब्दुल्ला टाउन समेत लॻभॻि 20 खां 25 कॉलोनियुनि जो निकाल सिस्टम पिणु वाधू वाह में छॾियो वियो। हाणे वाधू वाह हिकु मुकमल गटर नालो जुड़ी चुको आहे। उते सुप्रीम कोर्ट पारां एरिगेशन जे वाहन तां कब्ज़ा ख़तमु कराइण वारे फ़ैसिले खां पोइ एरिगेशन वारा वाधू वाह जा धणी थी मैदान में लथा आहिनि, जिन जी मिली भगत सां वाधू वाह गटर नाले में तब्दील थियो, जिन जी मिली भगत सां ग़रीब पौरतनि माण्हुनि खे भुॻड़ियल मुठ ते प्लाट ॾिना विया। वाधू वाह ते रहंदड़ अवाम तोड़े सियासी समाजी इल्मी अदबी शख़्सियतनि आला अख़्तरियुनि खां घुर कई आहे त 20 साल अॻु साफ़ पाणी सां वांदड़ वाधू वाह खे गटर नाले में तब्दील कंदड़नि में एरिगेशन अमले जो वॾो हथु आहे ऐं दरिया जे पेट में अॾींदड़ लैंड माफ़िया पारां स्कीमनि जी शफ़ाफ़ इंक्वायरी करे रियासत जे ॿिटे मयार खे ख़तमु कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अली रिंद, MNN TV न्यूज़।